नाज़रीन नवां खे ख़बर ॾियूं त कोडे जी वेझो वैन कल्टी थी आहे। 15 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवां खे ॿुधो त सोहू स्टॉप वटि वैन कल्टी थी आहे। 15 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में औरतूं ऐं ॿारड़ा बि शामिल आहिनि। अवां खे अपडेट कयूं कोडे जी खां त वैन कल्टी थी आहे। 15 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि खे कोडे जी ऐं खैरपुर जी अस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त 8 ॼणनि जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे। अवां खे ख़बर ॾियूं कोडे जी खां त कोटड़े जी वेझो वैन कल्टी थी आहे। 15 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। सोहू स्टॉप वटि वैन कल्टी थी आहे। 15 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में औरतूं ऐं ॿारड़ा बि शामिल आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ जो रिपोर्टर खान मोहम्मद। जी खान मोहम्मद, तफ़सीली जो। जी बिल्कुल अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। कोडी जी भरिसां देसो स्टॉप वटि मुसाफ़िर वैन कल्टी थी आहे। जंहिं तव्हांखे ॿुधाईंदो कोडी जी भरिसां जेका देसो स्टॉप वटि सखर खां ठरी मीरवा वेंदड़ मुसाफ़िर वैगन टायर बस थियण जे नतीजे में जेको आहे सो कल्टी थियण जे नतीजे में रोड खां हेठि खाईअ में किरी पई आहे, जंहिंजे नतीजे में 15 खां वधीक मुसाफ़िर जेके ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे कोडी जी ऐं खैरपुर अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि में औरतूं ऐं ॿारड़ा ऐं मर्द बि शामिल आहिनि। मुसाफ़िर वैन सखर खां ठरी मीरवा वञी रही हुई त जेको आहे सो तेज़ रफ़्तारी सबबि टायर बस थी पियो, जंहिंजे नतीजे में कल्टी थी पई। ज़ख़्मियुनि खे कोडी जी पुलिस ऐं इलाइक़े वासियुनि जेको आहे सो कोडी जी ऐं खैरपुर जी अस्पतालुनि में मुंतक़िल कयो आहे, जिते 8 ॼणनि जी हालत जेका आहे उहा गणती जोगी ॿुधाई वञे पई। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ खान मोहम्मद मला।